अदा जुमन मूंखे तुंहिंजे घर जे समूरे हालनि जी ख़बर आहे। निमा शामल पाण हिन वक़्तु दरिया जी कंधी भर वेठा आहियूं। आउं इन ॻाल्हि में कतई राज़ी न आहियां त तोखां छोकिरी परणाए वठां। मूंखे घरवारी ॾाढो तंग कयो आहे। हाणे आउं हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? खैरू हाँ पंहिंजी ॻाल्हि त सही आहे, पर असांजा भाग फिकल हूंदा तव्हांजो कहिड़ो ॾोह? अदा जुमन जेकॾहिं अमीर राज़ी हूंदो त को बि एॾो वॾो ख़र्च पको कोन कंदासीं। न कांवा खे तकलीफ़ ॾींदासीं, रुगो 2 वॻनि में निकिरी खे परणाए वेंदासीं। अदा जुमन जेकॾहिं अमीर राज़ी नथा थियो पोइ बि ख़ैर आहे। बाबा ज़ोरी जी ॻाल्हि किने। पोइ आउं पियो मलूक जी माउ सां जड़ींदुसि। पैदा खैरू सफ़ा अहिड़ी ॻाल्हि किने, रुगो अॼो को ॾींहुं सफ़र कर। ऐं सारा जी मां सां सलाह कयां त तोखे जवाबु ॾींदुसि। हाणे उथ त होटल ते चांहि पाणी पी हलूं घर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।